चावान पाड़े में 11 वरनि जे ॿार खे अगवाबाद मुबैना इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायो वियो। ॿुधायो पियो वञे त 11 वरनि जे ॿार शाहिद खे जवाबदार ज़ुबैर अख्तर ऐं हिकु अणसुञातल पारां मुबैना इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणायो वियो। पुलिस कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। मुतासिर ॿार जे संदसि वालिद जो चवणु आहे त मुंहिंजे पुट शाहिद खे 2 ॾींहंनि ताईं जवाबदार इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणाईंदा रहिया। हुन इल्ज़ाम हयो त जवाबदार ज़्यादती दौरान ॿार जी वीडियो ठाहे रहिया हुआ। संदन चवणो हो त जवाबदार अॼु ॿार खे घर जे ॿाहिरां छॾे फरार थी विया आहिनि। मुतासिर ॿार पंहिंजे बयान में चयो त जवाबदार ज़ुबैर अख्तर ऐं हिकु अणसुञातल शख़्स नशो ॾेई ज़्यादती कई आहे। बाकी को माके जॾहिं छा घर छॾे माके वीडियो ॾेखारे चया असां हे मसलो घुमे चाचा ॾे जो अख्तर फकीर कलो पुलिस मुजिब शुरुआती रिपोर्ट दाख़िल कई आहे ऐं 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जांच जारी आहे। मेडिकल लेटर ॾेई मुतासिर ॿार खे अस्पताल रवानो कयो वियो आहे। मुझे नंढे सां रेप थियो आहे उहो असां उनजी फौरी एंट्री वरिती आहे। मेडिकल लेटर अस्पताल लाइ इशू कयो आहे। अस्पताल लाइ लेटर जेको डॉक्टर ईंदो उन ते असां बिल्कुलु एफआईआर बि वेंदी कयूं था ऐं जवाबदार बि गिरफ़्तार कयो। मेडिकल रिपोर्ट अचण बाद जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु मीरपुर